अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां त मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो सोडल मीर खे चवंदो तंग थियो जो तूं मिली ऐं असांखे। मीर सोडल खे चवंदो अगरि दोस्त गद्दारी न कनि त असां दुश्मन खे वठ बि कोन ॾींदासूं। हाणे शेरली पुलिस जो मुखबरी कंदो ऐं उन सां इहो सौदो क़बूल कंदो ऐं शेरली हाणे मीर खे ॻोरींदो रहंदो। ॿिए पासे शेरली पुलिस खे चवंदो तूं इहो वाइदो कर जो मुंहिंजा दुश्मन ॻोरे ॾींदे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कंदे। ऐं ॿिए पासे मीर बख़्शल खे चवंदो जो राति तूं तयारु थी ऐं असांखे हिक तरफ़ हलणो आहे। बख़्शलनि खां पुछा कंदो त काॾे हलणो आहे ऐं हीउ बख़्शल खे ॿुधाए छॾींदो त राति रेस नवाब खान खे मारणो आहे। कीअं बि करे राति उनखे मारींदासूं। ऐं ॿिए पासे शेरली असद खे चवंदो त तूं बि तयारु थी असांखे रेस नवाब खान जे ॻोठ मां चोरी करणो आहे। कीअं बि करे राति चोरी कंदासूं ऐं इहा मुखबरी पुलिस जे मथां ज़रूरु कंदासूं। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा। ख़ुदा हाफ़िज़।